नाज़रीन नवांखे आम ख़बरूं त गॾियल अरब इमारात जे सदर पाकिस्तान जो दौरो मुलतवी करे छॾियो आहे। गॾियल अरब इमारात जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान मौसम जी ख़राबी सबबि दौरो मुलतवी कयो। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त यूएई जे सदर सां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार खे हथी ॾियारण ते ॻाल्हियूं थियणियूं हुयूं। हाणे दौरो रीशेड्यूल कयो वेंदो। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। गॾियल अरब इमारात जे सदर पाकिस्तान जो दौरो मुलतवी करे छॾियो आहे। बिल्कुलु नाज़रीन अव्हांखे अपडेट कयूं त मरियम औरंगज़ेब चयो त गॾियल अरब इमारात जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान मौसम जी ख़राबी सबबि दौरो मुलतवी कयो वियो आहे। यूएई जे सदर सां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार खे हथी ॾियारण ते ॻाल्हियूं थियणियूं हुयूं। हाणे दौरो रीशेड्यूल कयो वेंदो। अव्हांखे अपडेट कयूं त गॾियल अरब इमारात जे सदर पाकिस्तान जो दौरो मुलतवी करे छॾियो आहे। गॾियल अरब इमारात जे सदर पाकिस्तान जो दौरो मुलतवी करे छॾियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया दौरो मुलतवी कयो वियो जेको रीशेड्यूल कयो वेंदो। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां केटी न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल अपडेट कजो। जी गॾियल अरब इमारात के सदर मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान इस्लामाबाद जो दौरो मनसूख करे छॾियो आहे। इन सिलसिले में इस्लामाबाद में अॼु के ॾींहं ते आम मोकल कई वई हुई। साॻे वक़्तु सख़्त सिक्योरिटी जेका आहे उहा मुक़ररु कई वई हुई। दौरो मनसूख थियण खां पोइ इस्लामाबाद एयरपोर्ट खां पार्लियामेंट हाउस ताईं जेका सिक्योरिटी मुक़ररु हुई उहा सिक्योरिटी वापसि वरिती वई आहे। सरकार इन सिलसिले में ॼाणायो त सरकारी दौरे जे करे सूमर ते वफ़ाक़ी दारुल हुकूमत में आम मोकल हूंदी ऐं उनखां पोइ अॼु ओचितो ई जेको दौरो मुलतवी कयो वियो आहे। उन हवाले सां सुब समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब हिकु बयानु जारी कयो आहे जंहिंमें सदस्य इहो चवणु आहे त यूएई जे सदर मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान जो जेको हिकु ॾींहं जो दौरो हो उहो दौरो मुलतवी थी वियो आहे ऐं उन जे हवाले सां जेको उज़र ॼाणायो वियो आहे उहो चयो वियो आहे त मौसम जी ख़राबी सबबि इहो दौरो जेको आहे उहो मुलतवी कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम रसूल कुंबर।